खराटू सज्जाद हुसैन मंगी की रिपोर्ट मुताबिक ताज़ो बरसात पवण करे वेटनरी खाते घोटकी तरफां पूरे ज़िले में फ्री वेटनरी कैंपूं क़ाइम करे छॾियूं। ज़िले घोटकी के सभिनी यूसिन में फ्री वेटनरी कैंपूं लगायूं वेंदियूं। पहिरें मरहले में आदलपुर, रिक, फारम, मुराद महर, अलीहार, चाचड़, मीरपुर, माथेलो, कच्चो बिंडी में फ्री वेटनरी कैंपूं लगायूं वयूं। डॉक्टर मदन लाल, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक घोटकी ख़बर मौजूद। डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो के हुक्म मुताबिक डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक घोटकी डॉक्टर मदन लाल की हिदायतुनि ते रुक, फारम, आदलपुर, मीरपुर, माथेलो, कच्चो बिंडी, मुराद महर, अलीहार, चाचड़ ॻोठ में फ्री वेटनरी कैंपूं क़ाइम करे 9460 गाय ऐं माहे जानवरनि के मुहाड़े फुट एंड माउथ जी वैक्सीन ऐं 4299 बकरियुनि ऐं रिढनि के फिफड़े ऐं रताउनि दस्तनि खां वैक्सीन ऐं 230 नंढनि ऐं वॾनि जानवरनि जो इलाज कयो वियो। हुन एडिशनल डायरेक्टर घोटकी डॉक्टर ज़हीर अहमद शेख ॿुधायो त ज़िले घोटकीअ जा काफ़ी इलाइक़ा कचे में आहिनि, जिन लाइ उतां जी लोकल चेयरमैननि जी मदद सां ज़िले घोटकीअ जे पूरे कचे ऐं पके जे इलाइक़नि में जानवरनि खे बीमारियुनि जे बचाव जे लाइ अॻुवाट टुका हयां वेंदा ऐं असां वटि ज़िले में काफ़ी मिक़दार में वैक्सीन ऐं दवाऊं मौजूदु आहिनि।